मलिर बार पुख्ता मलिर कोर्ट में हिते जेको आहे त मलिर बार जे वकीलनि जी इलेक्शन आहे, जंहिंमें मलिर बार जे इलेक्शन में फयाज़ समूर ऐं राव ज़ाहिर जेको प्रेसिडेंट ते आहिनि, इन जो कांटे जो पाण में मुक़ाबिलो आहे। ऐं जनरल सेक्रेटरी जे लाइ नासिर रज़ा रिंद ऐं हैदर अंसारी जन में मुक़ाबिलो आहे, इन्हनि जो बि कांटे जो मुक़ाबिलो आहे। खज़ानची ते फैज़ समूह ऐं राना बाबर आहिनि ऐं इलेक्शन जो माहौल आहे, इलेक्शन हले पियो। सो असां हिते पहुता आहियूं ऐं पंहिंजो दोस्तनि खां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। जी सब असां दोस्त आहियूं पाण में। इलेक्शन जो हिकिड़ो जेको इवेंट हूंदो आहे, हिन में सभु गॾु हूंदा आहियूं ऐं हिन में को असांजो को अहिड़ो पाण में को अहिड़ो तफ़ावत न आहे, फ़र्क़ु न आहे, डिफरेंस न आहे, सभु गॾु आहे। पर असां हिकिड़ी जॻह ॻाल्हि कयूं था, वेलफेयर जी ॻाल्हि कयूं था ऐं फयाज़ अहमद समूर जेको आहे, असां हुनखे कैंडिडेट हिते उन लाइ वर्क कयूं था ऐं असीं चाहियूं था उहो ईंदो ऐं हिते वेलफेयर कयूं। इहा नेशनल पॉलिटिक्स भी इतों जो स्टार्ट थी हुई और असां नर्सरी आहियूं पार्लियामेंट जी जमहूरी जो निज़ाम आहे उनजी असां नर्सरी आहियूं। इहो निज़ाम हितों शुरू थियो और मुल्क ताईं पकड़ियो ऐं असां तव्हां ॾिसो त सभु मुल्क में मार्शल हुजे या कुझु बि हुजे, पर बार एसोसिएशन जे अंदरि हमेशह तव्हां ॾिठो आहे असां सभु दोस्त बीठा आहिनि त असां पंहिंजे प्रोसेस खे हमेशह कंटिन्यू रखियो आहे। तो अॼु बि उहो ई सेम जेको आहे सो असांजे जेके बार इलेक्शन्स आहिनि उहे इलेक्शन खां हटी करे असांजे लाइ हिकिड़ो फेस्टिवल थी वियो आहे। हाणे असांजो लायस जो हिकिड़ो फेस्टिवल थी वियो आहे। असां हिनखे न सिर्फ़ु इहो आहे त कंटेस्ट कंदा आहियूं, इलेक्शन कंडक्ट कंदा आहियूं, पर असां हिनखे सेलिब्रेट बि कंदा आहियूं। असां उनखे डिलीवर करण जी कोशिशि कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु बार ऐं बेंच जे लाइ जीअं चयो वेंदो आहे त पाण में पैरेलल हिकिड़ो जेको आहे एंटिटीज़ आहिनि, उनजी कोऑर्डिनेशन डॉक्यूमेंट्स में त सुठी आहे, पर प्रैक्टिकली उहा कॾहिं कॾहिं सुठी न रही आहे। असां उनजे लाइ स्टेप्स खणंदासीं त अञा असां उनखे वधीक बहितर तरीक़े सां करे सघूं। उन खां अलावा पोइ असांजा ॿिया स्ट्रेटजिकल इशूज़ आहिनि, ॿाहिरि जा लेजिस्लेशन जी ज़रूरत आहे, गवर्नमेंट खां फंडिंग जी ज़रूरत आहे, इहे जेके बाक़ी मसइला मसाइल आहिनि, मेंबरशिप जा कुझु इशूज़ आहिनि, उहे सभु आहिनि। असांजो डिटेल्ड पंहिंजो प्रोग्राम आहे, कोई बि कैंडिडेट ईंदो आहे हुनजो प्रोग्राम हूंदो आहे। मां आहियां, मुंहिंजा दोस्त आहिनि, टीम आहे, असांजे जेके ग्रुप्स हूंदा आहिनि, डेमोक्रेटिक ग्रुप्स हूंदा आहिनि, उहे असां सभु मिली करे कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे प्रोग्राम खे डिलीवर कयूं। वकीलनि जे इलेक्शन जी आमदनी घटि हूंदी आहे ऐं जॾहिं की हिते जेको वकील आहिनि उहा पंहिंजे परफॉर्मेंस, पंहिंजे एनुअल परफॉर्मेंस ऐं या पंहिंजे किरदार ते वोट वठंदा आहिनि। ऐं असां जंहिं वकील जी सपोर्ट कयूं था उहो असदुल्ला मेमन साहिबु आहे, उहो मोस्ट सीनियर वकील आहे हितां मलिर बार जो, ऐं उनजो जेको किरदारु रहियो आहे सवाइ वकालत जे ॿियो सियासी काई एक्टिविटी में उहो मुलविस न रहियो आहे। हर दोस्त जी पंहिंजी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे, कोई सियासी, कोई समाजी ऐं कोई सिर्फ़ु मेंबर हूंदो आहे ऐं अचानक सां कॾहिं अची हुनखे उहिदे जो शौक़ु थी वेंदो आहे ऐं अचानक सां अची उहो इलेक्शन में बीह रहंदो आहे। ऐं जेको तव्हांजे ॻोठनि जे लाइ या ॻोठनि जे बिजलियुनि जे लाइ, रोडनि रस्तनि जे लाइ, स्कूलनि जे लाइ या ॿियनि सहूलियतुनि जे लाइ वकील जो किरदारु एतिरो ई थी सघे थो। जॾहिं गवर्नमेंट फेल थी वञे त उतां जो कोई वकील हुनजो जेकॾहिं ॻोठ जो आहे त उहो अची पिटीशन फाइल कंदो उन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ ई, ऐं रोड रस्ता वकील ॾियारे सघे थो। पर उन सूरत में जॾहिं तव्हांजी गवर्नमेंट फेल थी वञे, उहो तव्हांजो कोई बि कारनामो, कोई बि तव्हांजे कमु न अचनि, उनजे बाद में वकील जो कमु आहे त उहो रिप्रेज़ेंटेटिव थी करे एज़ अ सोसाइटी रिप्रेज़ेंटेटिव अची उन पिटीशन फाइल करे ऐं उन में इंसाफ़ वठी ॾे। बाक़ी इहो कमु जेको आहे अवामी नुमाइंदनि जो आहे, या अवामी नुमाइंदा ख़तमु थी वञनि, इलेक्शन जो टाइम न हुजे त पोइ वकील इहो कमु करे सघे थो। मलिर कोर्ट में पहुता आहियूं। अॼु मलिर कोर्ट में वकीलनि जो सालानो इलेक्शन आहे ऐं इलेक्शन जो माहौल आहे तमामु गर्मा गर्मी हो। ॾिठोसीं ॿुधाइनि पिया त पंहिंजो फयाज़ समूर ऐं राव ज़ाहिर जेको आहे त पाण में प्रेसिडेंट ते आहिनि, नासिर रज़ा रिंद ऐं हैदर अंसारी DS ते आहिनि। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं तमामु पुरअमन तरीक़े सां इलेक्शन थी रही आहे। फारूक बंगवार, सोच TV, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.